जहूल में मेहरान टीवी ते बेवा बीमार औरत ऐं संदसि पुट जी बीमारी बाबति रिपोर्ट हलण जो पीपीएमएल शादिया मरी ऐं सेनेटर कुरतुलैन मरी नोटिस वठंदे इलाज जूं हिदायतूं जारी कयूं आहिनि। कोटकेसर खान टालपुर में 60 वरियनि जी मिसबात धमी टालपुर ऐं संदसि 25 वरियनि जे पुट बाबति रिपोर्ट जो पीपी अॻवाननि नोटिस वठंदे डिप्टी कमिश्नर सांगड़ इमरान अबुल हसन ख्वाजा ऐं डीएचओ सांगड़ विशन मल खे इलाज कराइण जूं हिदायतूं कयूं। मिसबात धमी टालपुर शुगर चमड़ी ऐं ॿियनि ख़तरनाक बीमारियुनि में मुब्तला आहे, जॾहिं त संदसि पुट शेर अली टालपुर काफ़ी अरसे खां कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे। हिक घर जा बाती कखावन घरनि में बेयारो मददगार पियल हुआ। मेहरान टीवी ग़रीबनि जो आवाज़ बणिजी वई। डिप्टी कमिश्नर सांगड़ इमरान अबुल हसन ख्वाजा, डीएचओ सांगड़ विशन कुमार सीनियर डॉक्टरनि जी टीम वठी जहूल संदन ॻोठ पहुता। समूरियूं सहूलियतूं मुहैया करे संदन समूरो इलाज सरकारी ख़र्च ते कराइण जो यकीन ॾियारियो। डिप्टी कमिश्नर सांगड़ मुतासिरनि खे 10,000 पंहिंजे खीसे मां खाद खुराक जा पिण ॾिना।